में अवांखे ॿुधायूं त इलेक्शन कमीशन 15 जनवरी ते मकानी चूंडूं कराइण जो ऐलान करे छॾियो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे ॿुधायूं पिया चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराहीअ में अहम इजलास थियो। फैसलो महफ़ूज़ कयो वियो हो जेको हिन वक़्तु ॿुधायो वियो आहे 15 जनवरी 2023 में मकानी चूंडूं कराइण जो फैसलो ॿुधायो वियो आहे। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं 15 जनवरी 2023 ते कराइण जो फैसलो कयो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, इलेक्शन कमीशन कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में 15 जनवरी ते मकानी चूंडूं कराइण जो ऐलान करे छॾियो आहे। अवांखे ॿुधायूं त इलेक्शन कमीशन ऐलान कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, 15 नवंबर ते इलेक्शन कमीशन फैसलो महफ़ूज़ कयो। सिंध हुकूमत इस्तदा कई त 90 ॾींहंनि जे लाइ चूंडूं मुलतवी कयूं वञनि, जंहिं बैदि इलेक्शन कमीशन समूरा दलील ॿुधण बैदि समूरनि पार्टियुनि जा सिंध हुकूमत जो दलील ॿुधण बैदि फैसलो महफ़ूज़ कयो। अॼु उन फैसले जो ऐलान कयो वियो आहे ऐं इलेक्शन कमीशन कराची ऐं हैदराबाद में 15 जनवरी 2023 ते मकानी चूंडूं कराइण जो फैसलो ॾेई छॾियो आहे। उन ॾिस में समूरनि लाॻापियल जेके इदारा आहिनि उन्हनि खे इलेक्शन जा इंतज़ाम करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। जॾहिं त घरू सेक्रेटरी ऐं आईजी सिंध जेको आहे उन खे सिक्योरिटी जा इंतज़ाम मुकमल करण जो हुकुम ॾिनो आहे। यानी वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमत खे ॿिन्ही हुकूमतुनि खे सिक्योरिटी इंतज़ाम सख़्तु करण जा हुकुम ॾिना आहिनि ऐं इलेक्शन कमीशन चवणो आहे त शेड्यूल जेको सो बाद में जारी कयो वेंदो। हीउ फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो। सिंध हुकूमत जी जेका 90 ॾींहंनि ताईं इलेक्शन मुलतवी करण वारी इस्तदा हुई, उहा इस्तदा इलेक्शन कमीशन रद्द करे छॾी आहे ऐं तारीख़ मुक़ररु करे छॾी आहे। यानी 15 जनवरी ते कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं थींदियूं, जंहिंजो शेड्यूल जेको सो बाद में जारी कयो वेंदो। जी इब्राहिम कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।